नारनि, नज़रियनि, मज़हबनि खां सिंध वधीक मुक़दस आहे। इहा एजेंडा खणी असां सिंध जे दानिश्वरनि, आलमनि, सियासी कारकुननि, आबादगारनि, सहाफ़िन वटि खणी विया। अॼु लाड़काणे में अवां वटि हाज़िर थियो आहियां। शाम हिते अवामी जलसो बि आहे, उन में वेंदुसि। कुझु सियासी धुरनि सां मुलाक़ातियूं बि अथमि ऐं वरी सुभाणे कंबर डिस्ट्रिक्ट में आहियां। ईअं सॼी सिंध में निकिरी पिया आहियूं पंहिंजे माण्हुनि वटि। तव्हांजी महिरबानी। जीए सिंध। मां इहो थो चवां त 8 जुलाई ते आसिफ ज़रदारी ऐवान सदर में FW जो जनरल ऐं कुझु ॿियनि जनरलनि सां जंहिंजा तफ़सीलात मीडिया जे अंदरि मिनट्स ऑफ जेका ऐवान सदर जी मीटिंग आहे उहा जारी थिया आहिनि, जंहिंमें चयो वियो हो त अरसा जी जोड़जक तब्दील कयो। अरसा खे कॉन्स्टिट्यूशनल कवर ऐं इंडिपेंडेंट बॉडी आहे, त उहा जेका तबाही आहे उहा पीपल्स पार्टी कई आहे। असां सिंध जे मां त अॻ में JUI जे डॉक्टर शाहनवाज़ जे मसइले ते बाइकआउट करे चुको हुउमि उन्हनि जो, त जेसि ताईं डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल जी अदालती जांच नथी थिए तेसि ताईं JUI सां न वेहंदासीं। छो त असां चऊं था त उहो अदालत खां मथां हो, क़त्ल हो। इन्वेस्टिगेशन थिए त रसूल पाक जे शान में हुन ॻाल्हायो हो या न हो, पोइ हुन जे लाइ सज़ा जे लाइ तव्हां वटि हिकिड़ो निज़ाम स्टेट जो मुक़ररु थियलु। इहो इख्तियार त स्टेट खे आहे त उहो अदालत जे ज़रिए कंहिंखे फाही ॾे, सज़ा ॾे। इहो इख्तियार मुल्लनि, मौलवियुनि ऐं पुलिस खे कंहिं ॾिनो आहे त एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग करे। इन करे असां उते न वियासीं। ऐं JUI जी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जो सिंध जे सभिनी क़ौम परस्तनि बाइकाट इन करे कयो त हुन में पीपल्स पार्टी खे दावत ॾेई हुननि चयो त अचे वेहो आहियूं सिंध जा सभु क़ौम परस्तुनि में न विया। त भई पीपल्स पार्टी त हिन ग्रेटर थल कैनाल जे मूवमेंट में असां सां गॾु हुई, पर जॾहिं ग्रेटर थल कैनाल ठहियो त हुनजी मुखालफ़त न कयो। उहो तामीर पीपल्स पार्टी जे दौर में थियो, पोयों दौर उनजो पीपल्स पार्टी जो आहे। हिन वक़्तु हू पंहिंजो ऐवान सदर जी मीटिंग वारो मामिलो वापसि वठनि, फेडरल गवर्नमेंट जी निकिरी अचनि हुकूमती इख्तियार खां ऐं कैनालनि खे रोकाइण लाइ अमली जदोजहद कनि, त इन ॻाल्हि ते वीचारे सघिजे थो।